जिंदगी ऐं मौत इहो त सभिनी खे ख़बर आहे त ईश्वर ई आहे, लेकिन कुछ अहिड़ियूं घटनाऊं थींदियूं आहिनि जंहिंमें ईश्वर जी शक्ति, ईअं चयो त आस्था बि जो जुड़ियल हूंदी आहे। असां अॼु कंहिं बि इहो धर्म जे गुरूअ खे पंहिंजो गुरू मञूं था, उन जो नाम वठूं था, लेकिन मुंहिंजी ज़िंदगीअ में नंढे हूंदे हिकिड़ी अजीब वारदात थी। उहा इहा थी त लाड़काणो असांजो शहर जेको ज़िलो हूंदो हो, उन अॻितो असांजे गांव पंहिंजो हूंदो, जिते पंहिंजी ज़मीन जायदाद पंहिंजो जो कुझु बि हूंदो हो, उते रहंदा हुआसीं। 4-5 महीने जी उमिरि हूंदी, असांजी ॾाॾी ॿुधाईंदी, ॾाॾो ॿुधाईंदो हो, असांजी माउ ॿुधाईंदी। पोइ हिकिड़े ॾींहुं बिल्कुलु आसरो लाहे वेठा, मुंहिंजी तबियत अहिड़ी ख़राबु थी वई। उते गुरुद्वारो हूंदो ऐं साईं कंवलदास जे नाले सां जो असांजो हुते गुरू हुते हूंदा। असांजो उन वक़्तु इहो वॾनि जो ई विश्वास हूंदो, गुरनि ते हूंदो। दवाऊं त पोइ थींदियूं, हकीम हूंदा कान हुआ, डॉक्टर हूंदा कान हुआ। पोइ जंहिं महिल इहो मूं तो आसरो लाहे वेठा त असांजी ॾाढी इहो धार्मिक ऐं ॾाढी शांति सुभाउ जी। उन इहो ॾिठो त हाणे मुंहिंजे वॾे पुट जो वॾो पुटु, पहिरें पुटु ॾाढो प्यारो थींदो। इन करे हुन इहो मूंखे इहो उन महिल इहो खयो ऐं सिधो इहो गुरुद्वारे पहुचा। गुरुद्वारे ते मंझीअ जे अॻितो खणी रखियईं ऐं गुरुजन खे चयईं त इहो भाई हाणे हिन जी ज़िंदगी तव्हांजी व्यवस्था, ऐं हिन जी हालत अहिड़ी थी वई आहे जो असांखे आसरो ई नथो लॻे त भाई कोई हाणे बचंदो। एतिरे में असांजो ॾाढो साथ बि आयो। उहे ज़रा पंहिंजे सुभाउ जा हूंदा, पहलवान टाइप जा हूंदा, त इहो वेंदा न हुया हुते इहो गुरुद्वारे। उन्हनि खे ॾिठो त हुन पहिरियां डांटे चयोसि त भई तूं अॼु आयो आहे, चुप करे बीह रहिया। उन्हनि त कुझु न चयो, पर असांजी ॾाॾीअ हुनखे इहो हथ पेर जोड़िया। असांजे गुरू साहिबु चयनि भई हिकु शर्त सां मां हिनखे इहो ज़िंदगी ॾियां थो, लेकिन शर्त आहे इन में इहो, तव्हां हिनखे सिक कंदो। चवंदा आहिनि मरता नहीं क्या करता वारो कमु। असांजे ॾाॾीअ चयो जेको तव्हां चवंदो सो असां तीअं कंदासीं, पर असां तव्हां हिन जी ज़िंदगी बचायो। उन ई महिल उन्हनि कुझु पढ़ी जल मुंहिंजे मुंहं में विधो ऐं उन्हनि चयोसि भई तूं घरु वठी वञे ऐं सुम्हारे छॾियसि, पाणे ई आराम सां उथंदो, तव्हां जी चिंता न कयो। हुननि अची घरु सुम्हारियो। कुझु टाइम खां पोइ इहो थोरी देरि खां पोइ मुंहिंजी बिल्कुलु स्वस्थ जीअं थींदो आहे ॿारु, तीअं थी वियो कमु। उन खां पोइ तत्काल ई इहे हिंदुस्तान पाकिस्तान थियो। त गुरू जन उतो अचण लाइ तयारु कोन हुआ, पर ॿोल जे करे इहो उन्हनि खे सभिनी सम्झायो भई तव्हांखे हलणो ई पवंदो लाड़काणे, त ॿोल अची वेंदी। उन्हनि चयो वरी मुंहिंजो अचणु वापसि न थींदो। एतिरे क़दुरु उन ॼाण हुयनि उन्हनि खे। उहे हिते लाड़काणे वरी आया। उते मुंहिंजी उन वक़्तु उमिरि 6 साल खनि हुई। पूरी यादि आहे मूंखे, जॾहिं उहो गुज़ारे विया त वॾो हाल हुजे ऐं उते इहो मुंहिंजे पीउ चयो हे फ्रूट ठही आहे, उन्हनि जे अॻिते रखी ऐं पंहिंजो मथो टेके अचु। मूंखे काई ख़बर कान्हे त भई उहो शांति थी विया आहिनि। इहो असांखे यादि आहे। ऐं इन इहो बि यादि आहे त उन्हनि खे असां जल परवान कयोसीं। हिंदुस्तान आयासीं, वॾा थियासीं। सन 60 में मुंहिंजी शादी थी। असांखे पंहिंजे माउ पीउ जो सिक बणायो कोन। जॾहिं शादी थी त शादीअ में गुरूअ जन जो नाती जेको हूंदो ॾोहिटो, उहो गदीअ ते वेठो, त उन खे असां घुरायोसीं। उहे रहंदा कोल्हापुर। घुरायोसीं, शादी थी वई। हाणे उन्हनि खां गुरुनि खां असां इजाज़त वरितीसीं त भई असां हाणे उन्हनि खे त इहो सिक बणायो न आहे, असां वचन त ॾिनोसीं। हाणे इन लाइ इहो जेको तव्हांखे इहो करिणो हुजे, गॾु ॾियणो हुजे, जेको बि तव्हांखे बि इहो कार्यक्रम करिणो हुजे सो तव्हां करे सघो था। त हुन वरी नए सिरे सां बाक़ाइदे शादी वारी जो फिर
फेरा वेरा पाइण, ॿियो जेको बि असां फसल ॾिनोसीं उहो फसल अॼु ताईं उन्हनि जे गदीअ ते वेठल आहिनि जेके सागर रहंदा आहिनि नानकराम, हर साल ॾींदा ईंदा आहिनि। त मुंहिंजी ज़िंदगी जेका ॾिनल आहे सा मुंहिंजे गुरू कंवरदास जी ॾिनल आहे। असां गुरु ग्रंथ साहिब खे मञींदा आहियूं ऐं गुरु ग्रंथ साहिब जो जेके बि आहिनि वचन उन्हनि जो पालन कंदा आहियूं। ऐं इहो गुरु ग्रंथ साहिब छो सिंध में इहो आयो ऐं छो स्थापित थियो, इहा हिकु महत्वपूर्ण ॻाल्हि। इहो शायदि घणनि खे ख़बर न आहे, लेकिन जेको वॾा ॿुधाईंदा आहिनि त असां ते हमला थींदा सिंध में, सिंधियुनि जे मथां हमला थींदा, लूटमार करे मुसलमान हलिया वेंदा हुआ, पोइ उहे ईरान जा इराक जा या किथां जा, त उन्हीअ में इहा ॻाल्हि पोइ इहो वधीक थियणु लॻी त इहो असांखे इस्लाम धर्म जेको आहे सो इहो चवंदा हुआ क़बूल कर, ऐं असां सिंधी क़ौम सभु कुझु इहो त्याग करे सघूं था, लेकिन पंहिंजे धर्म खे इहो न मटींदा आहियूं, न मटियो आहे। इहो रिकॉर्ड आहे त सिंधी उतां हलिया आया हिते, पंहिंजी ज़मीन जाइदाद सभु छॾे करे हिते हिंदुस्तान में हलिया आया, लेकिन उन्हनि पंहिंजो धर्म न छॾियो। त उन वक़्तु गुरु ग्रंथ साहिब जेको इहो जो थियो त पंजाब साइड जेका हुई जिते इहो सिख धर्म शुरू थियो, त उहा थियो हिंदू धर्म खे बचाइण जे लाइ। इन करे हुननि इहा शर्त रखी सिखनि त भई तव्हां इहो हर गांव में हर जॻह ते गुरु ग्रंथ साहिब तव्हां इहो हिते रखो ऐं तव्हांखे सुरक्षा असां ॾींदासीं, जॾहिं बि तव्हांजे मथां अहिड़ी काई ॻाल्हि ईंदी सुरक्षा असां ॾींदासीं। इन करे सिंध में हर गांव में हर जॻह ते गुरु ग्रंथ साहिब स्थापित कयो ऐं गुरुद्वारा ठहिया। लेकिन एक्चुअल असांजी जेका इहो धर्म आहे ऐं असांजो जेको इहो आस्था आहे सा झूलेलाल में आहे, ऐं असांजो झूलेलाल ई असल में असांजो देवता आहे, असांजो भॻवानु आहे, ईश्वर आहे, या असांजी रक्षा करण वारो आहे। लेकिन गुरु ग्रंथ साहिब में सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त सभिनी संतनि जा जूं वाणियूं आहिनि ऐं हिंदुस्तानी चारों कोननि में जेके बि संत हुया, चाहे रविदास हुजे, चाहे कबीर हुजे, चाहे ॿिया आहिनि, घणनि जा नाला आहिनि, धनु आहे, रविदास आहे, अहिड़े नमूने न घणेई उन्हनि जूं वाणियूं आहिनि। ऐं असां उते कोई जात पात जी काई ॻाल्हि कान्हे, इन जे करे बि असां गुरु ग्रंथ साहिब मञींदा आहियूं। हाणे सुवालु इहो थी वियो आहे त असां सिंधी इहो थोरा हूंदे बि वरी असां बटिजी विया आहियूं। बटिजी ईअं विया आहियूं, कोई राधा स्वामी खे थो मञे, कोई निरंकारी थो थी वञे, कोई अनंतपुरी थो थी वञे, त उहो पंहिंजो पाण में समंजस कोन थो बीहे। न पाण में पोइ वरी इहो था चवनि त इहो जेको व्यवहार आहे शादीअ जो या ॿियो गमीअ जो, उहे अलॻि अलॻि थी विया आहिनि। इन में असांजो जेको सिंधी समाज आहे बटिजी रहियो आहे। असांजो जेको बि धर्म आहे, जेका आस्था आहे झूलेलाल में आहे, उन खां पोइ असांजी जेका इहा आस्था आहे सा गुरु ग्रंथ साहिब में आहे। ऐं गुरु गोविंद सिंह इन जे करे इहो स्थापित कयो हो त भाई झगड़ा रगड़ा न थियनि, तंहिंजे करे गुरु ग्रंथ साहिब रखंदासीं, झगड़ो रगड़ो गद्दीअ थींदो कोन। लेकिन उन्हीअ जी अवहेलना करे इहो सभई पंहिंजूं गदियूं ठाहे वेही रहिया आहिनि, अलॻि अलॻि पंहिंजा पंहिंजा स्थान ठाहे वेही रहिया आहिनि, पंहिंजा पंहिंजा गुरू ठाहे इहो बणाए छॾिया अथऊं। इहा ई जेतिरो असांजी क़ौम सिंधी क़ौम जेकॾहिं एतिरो ई पैसो समय पंहिंजे ई समाज खे ॾे त असांजो समाज अलाए किथे पहुची वियो। तंहिंजे करे मुंहिंजी वेनिती आहे, आस्था तव्हां पंहिंजी न छॾियो, लेकिन जेका असांजी जड़ आहे, असांजी जेका इहो सनातन धर्म आहे, उन्हीअ खे तव्हां न मिटायो, उन्हीअ खे क़ाइमु रखो, पूरी पूरी उन्हीअ सां आस्था रखो। ईश्वर सभ में आहे। ईअं अगरि असां कंदासीं त असां थोरा आहियूं, अञा थोरा थी वेंदासीं।
तंहिंजे करे मुंहिंजी वेनिती इहा आहे, हिकु थी करे झूलेलाल खे मञो, गुरु ग्रंथ साहिब खे मञो, ऐं हर ॿियनि इहो धर्म जेके इहे चालू थिया आहिनि उन्हनि में बि तव्हां ॾिसंदव त गुरु ग्रंथ साहिब जी वाणी ॿुधाईंदा तव्हांखे, ऐं उन्हीअ जो ई तव्हांखे अर्थ करे ॿुधाईंदा। पोइ छा मतिलबु आहे असां हेॾे होॾे भटकूं।